वालेकुम दोस्तों। इन वक्त असां हिते गो ते आयासीं ऐं दोस्तनि सां गॾु हितां मंदरु ॾिसी सघो था चारे कारे ऐं डांद फ़ाइदा इंशाल्लाह उहो बि तव्हांखे मंदरु ॾेखारींदासीं। हाली फ़िलहाल दोस्त सां मिलियासीं रेस बिरादर सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं सोशल जे हवाले। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रेस बिरादर तव्हां जेको बिलोंगिंग कंदा आहियो हिन वक़्तु तव्हां डांदनि जी गो ते आया आहियो, उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहियो? माशाल्लाह बेहतरीन है इतने कम हो गया माशाल्लाह। ओए बोले बोले थाना ले लो बोले तो बड़ा छोटा छोटा है बोले 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 दोस्तों ये धाड़ेल है जो चीतो है इन्हनि खे नालो ॾिनो वियो आहे डांदनि खे। इहे ॿई खटे वेंदा आहिनि। जेका उहो डांद आहिनि उहे तव्हांखे ॾेखारींदासीं, जेका डांद डाफूं हुया उहे हराया आहिनि अॻिते हली तव्हांखे वीडियो में लाहौर में नहीं तो अॼु वेतरनि ॾींहंनि में गो ॾिसण मज़ो ॾिसी दोस्तों उहे ही डांद हुया हालो ऐं डाफो जेको डांद आहे उहे ही ॿई डांद जेका आहिनि हराया आहिनि।